हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। श्रीमद गीता जो अध्याय 2 श्लोक नंबर 71। जेको पुरुष सभई कामनाऊं त्यागे मोह अहंकार ऐं इच्छा खां परे रहंदे विर्ते थो सो ही शांति प्राप्त करे थो। ममता ऐं अहंकार में फ़र्क़ु आहे। ममता जी मायना आहे त ही मुंहिंजी वस्तु आहे। अहंकार जो मतिलबु आहे त मां अहिड़ो आहियां, मूं ही कयो आहे, मां हीअं कंदुसि। भाव साॻियो आहे पर ढंग में फ़र्क़ु आहे। हिकु पुरुष 3 पुटनि खे मेले ते वठी वियो। हिकु नौजवान हुओ सो त पाणे ई पिए घुमियो। पिता खे संदसि का ॻणती कान हुई ऐं न हिन खे का पीउ जी परवाह। ॿियो 6-7 सालनि जो हुओ जंहिंखे आङुर खे वठी संदसि पिता पिए घुमायो ऐं गोड़ ऐं रश खां परे बचाए पिए वठी हलियो हिन खे पीउ। टियों बिल्कुलु नंढो हुओ, हुनखे त कच्छ ते खणी थिए हलियो। टिनी खे सैर करायईं पर वॾे जी का बि ॻणती कान हुअसि ऐं नंढे खे बग़ल में सांडियो हुओ। इन तरह परमात्मा परम पिता आहे, सभ खां वॾो पुत्र आहे, ज्ञानी जो पिता बराबरि थी चुको आहे ऐं पिता सम्झे थो त हिनखे संसार जूं कामनाऊं, ईर्ष्या, क्रोध वग़ैरह किराए न सघंदा। ॿियो अञा कचो आहे सो आहे परमात्मा जो भॻत जो अञा ज्ञान अवस्था ते न पहुतो आहे। उन खे बि परमात्मा माया जे माजार मां बचाइण जी कोशिशि करे थो त को कुसंग न थियसि। बाक़ी टियों आहे जंहिं परमात्मा जी शरण वरिती आहे, निमाणो भॻत, उन खे परमात्मा ईअं थो बचाए जीअं गोद में खयल बालक खे पिता पाण वधीक सुखी करे थो हले। अहिड़नि निमाणनि खे ईश्वर संसारी राग देवश में लताड़जे वञण खां हथ ॾेई रोके थो। पिता त चाहे थो त सभु को पंहिंजनि पेरनि ते बीहे, पर असां पंहिंजे अंतकरण जी हालति ॾिसी उन मूजिबि हालति करियूं था। न त संसारी माया असांखे कुचले पूरो करे छॾींदी। ज्ञानी थियो या हथ प्रभुअ खे ॾियो या बिल्कुलु संदसि गोद में शरण वठो। गुरु गोबिंद सिंह जो हिकु वन में फिरी रहियो हुओ। हुन सां गॾु कुझु शिष्य बि हुआ। उन्हनि मां हिकु वियो नदीअ तां पाणी भरणु। उते हिकु साधू ॾिठाई। हिकु पुरुष अची उन साधूअ खे लत हणी चयो त अड़े पाखंडी, तूं त फलाणो चोर आहीं, पर हिते बगलो साध थी वेठो आहीं। ईअं कंहिं आहीं त उन गुरूअ जे शिष्य ॾिठो त आसमान मां हिकु तरार लहंदी पई अचे। हिन पुरुष वारे ॿिए वार वरी हिन साधूअ खे सख़्तु लत हणी त हू सारे न सघियो ऐं चयाईं त अहिड़े दुष्ट, छो थो मूंखे हाणे तंग करीं? मां हिते वन में वेठो आहियां। इहो चयाईं त ॾिठाईं त उहा तरार मोटी हली वई। इहो असरार अची गुरुजन खे ॿुधायईं। गुरुजन खे सम्झायो त हिन दुष्ट अजायो थे हिन साधूअ खे सतायो। हिन संत संदसि कुझु बि न बिगाड़ियो हुओ। उन कोन पुछियो त ॼण भॻवान ईश्वर ते छॾियाईं त ईश्वर हिन जी पासे खणण लाइ तरार मोकिली ऐं संदसि सताइण वारे खे सज़ा ॾियण ते चई, छो त हू ॼण संदसि गोद में वेठो आहे। जीअं संसारी पिता बि हूंदे अहिड़े बालक खे बचाए। जेकॾहिं हू साधू ॿिए लत में ॿी हालति में बि चुप करे वियो आहे त उहा तलवार हुन दुष्ट जो गलो कपे छॾियो आहे। पर जॾहिं भॻवानु ॾिठो त साधू पाण कड़ो थियो आहे, इहा त तलवार वापसि घुरायईं। चङो त ईअं आहे त ज्ञान बि थिए, बल बि कपे छॾियो आहे।
ज्ञान बि हुजे न त ईश्वर जे शरण में रहण ही चङो ऐं सुखदाई आहे। परमात्मा पोइ ज़रूरु रखिया कंदो। पहिरीं बार तव्हां ॾिठो त जॾहिं हुन संत पुछियो कोन त हिकिड़ी तलवार आई आसमान मां, अञा आई पे श्री गोविंद सिंह जे शिष्य ॾिठी पे, पर जॾहिं ॿी बार हुन लत हणी त हुन साधुअ खे गुस्सो आयो, कड़ो थी वियो ऐं चवणु लॻो, पंहिंजो जवाबु पाण ॾियणु लॻो त भॻवान जी तलवार जेकी आई पे वापसि मोटी वई। त शिष्य वञी पुछियो गुरू गोबिंद सिंह खां, हीअ छा थियो? साईं ॿुधायसि जॾहिं हू जवाबु कोन ॾिनो, हिन भॻवान ते रखियो त भॻवानु हिन जी सहायता करणु चाही, पर जॾहिं हू भॻवान ते छॾे भॻवान खे हटाए पंहिंजे पाण मथां करणु लॻो त भॻवानु हिन जे पुठियां हथु कढी वियो। ईअं ई जेसिताईं माउ पीउ जे गोद में ॿारु हूंदो आहे तेसिताईं भले केरु मुंहिंजे ॿार खे हथु कोन थो लाहे सघे, ऐं जॾहिं गोद मां निकिरी थो वञे, वॾो थी थो वञे, पोइ हुनखे दड़को ॾींदा ऐं हुनखे सज़ा मिलंदी। ईअं ई जेसिताईं पाण भॻवान जी गोद में आहियूं, भॻवान जे ज्ञान ऐं भक्ति में आहियूं, पंहिंजे पाण खे सुञाणी वेठा आहियूं, तेसिताईं पाण खे केरु कोन पुछंदो। ऐं जॾहिं पाण उन जो रिएक्शन पाण ॾियणु शुरू कंदासीं, उन जे एक्शन माना उन जे जवाबु पाण ॾियणु शुरू कंदासीं, उहो पंहिंजे अंदाज़ में, त भॻवान खे इहो वणे कोन थो। भॻवानु चए थो मुंहिंजो भॻत हर हालत में हिकिड़ो रहे। चओ जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो, ऐं अगरि तव्हांखे असांजूं पुराणियूं कथाऊं ॿुधणियूं आहिनि त असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं लाभ पायो। चओ जय सिया राम।